नाज़रीन ख़बर शामिल कयूं था घोसपुर मां। घोसपुर भरिसां मेन इंडस हाईवे कंबराणी लाड़ो वारे इलाइक़े में मोटरसाइकिल सवार टिन बुट बदल हथियार बंदन इलाइक़े जे नामियारे वकील सईद अहमद बिजाणी जे सौट मक़बूल अहमद बिजाणी खे हथियारनि जे ज़ोर ते यरगमाल बणाए खांइस खां मोटरसाइकिल मोबाइल फ़ोन ऐं हज़ारे रुपया रोक रक़म फुर करे आसानी सां फ़रार थी विया। मज़ाहिमत खेसि धकु हणी मामूली ज़ख़्मी पिणु कयो वियो। वाक़े बाद मुतासिरनि जो इंडस हाईवे ते एहतजाज। ॿिए तरफ़ नाज़रीन ख़बर आहे तंगवानी मां आतिफ़ हुसैन बिजाणी जी रिपोर्ट मूजिबि भिटाई प्रेस क्लब तंगवानी जूं नए साल लाइ नयूं चूंडियूं चेयरमैन सोराब सिंधी जी निगरानी में थी गुज़रियूं, जंहिंमें चेयरमैन सोराब सिंधी, अहमद अली लाशाली सदर असदुल्ला दायो, सीनियर नायब सदर मोहम्मद आरिफ जाफ़री, नायब सदर गुलाब खान बलकानी, जनरल सेक्रेटरी खुदा बख्श दहाणी, डिप्टी जनरल सेक्रेटरी आतिफ़ हुसैन बिजाणी, प्रेस सेक्रेटरी ऐं अब्दुल जब्बार खोसो खज़ानची चूंडिजी विया। आख़िर में चूंडियल उहिदेदारनि खे मुबारकूं ॾेई गुलनि जा हार पाराया विया ऐं भिटाई प्रेस क्लब तंगवानी जी कामयाबी ऐं शामिल सथ जी जारी जिदोजहद लाइ दुआ पिणु घुरी वई।